अब हाल तो सोडल का पूछिए क्यों बुधवार ऑपरेशन कराया अब हाल तो सोडल का पूछिए क्यों बुधवार ऑपरेशन कराया था सर बाबा तू छा पुछंदे तू तो बुद्धि कोंदो सगी वरी विच में मुखे ही मतो वणो कोंदो हले बाबा हलू लगी तो सोकड़ो अञा न थियो आहे मींहे बोर्ड असां मिस्किन जी जेल बनी छॾी आहे अलाए जे कॾहिं सरकारी सार रहंदा हल सही यार आहे त मसलो पंहिंजी जाइ ते आउं यार सोढल सां कीअं ॻाल्हाईंदुसि यार आहे त मसलो पंहिंजी जाइ ते आउं यार सोढल खे कीअं ॿुधी सघंदुसि कननि खां बि त थोरो घबरा आहियूं न ऐं वरी पोइ वरी असां कननि खां बि त थोरा घबरा आहियूं न पर मुंहुं त ॾियणो पवंदो न पहिरियां पुछंदोमांसि त तबियत कीअं अथई त ज़रूरु चवंदो ठीकु आहे ऐं पोइ चवंदोमांसि त दवा कहिड़ी थो खाई त ज़रूरु कंहिं सुठी दवा जो नालो वठंदो ऐं पोइ पुछंदोमांसि त इलाजु कहिड़े डॉक्टर खां पियो कराई त चवंदो कंहिं सुठे डॉक्टर लाइ हलो ठीकु आहे सोढल सोढल ओ सोढल सारंग पुट माण्हू मूंखे सफ़ा तंग करे छॾियो आहे रोज़ाना केतिरा माण्हू अचनि वञनि पिया हाणे वरी हिन ॿोड़े खे ॿुधणो पवंदो माण्हुनि मुंहिंजी निंड हराम करे छॾी आहे हाँ बाबा सच तो चई मां बि चती आहियां मानी पचाए थकी पई आहियां अदा किथे आई अदा सोढल हिते किथे हिते हा ॿुधा भला तबियत कीअं अथई मरां थो असल साह पियो वञे शुक्र आहे अलाह कंदो जल्दी ठीकु थी वेंदे अड़े यार लॻे थो तूं बि तो जहिड़ा यार हूंदा त ॼासीं हल ॿुध भला हाणे दवा कहिड़ी पियो खाई ज़हर पियो कयां ज़हर तोखे बि ॾियां इहा ॾाढी सुठी दवा अथई रोज़ खाइजांइ टाइम ते खाइजांइ ठीकु आहे सफ़ा ठीकु थी वेंदे यार लॻे थो तूं बि पराइण साईं हाणे ॿुध भला तूं इलाज कहिड़े डॉक्टर खां पियो कराई इज़राइल खां इज़राइल इहो ॾाढो सुठो डॉक्टर आहे खोड़नि खे शफ़ा ॾिनी अथसि तोखे बि शफ़ा ॾींदो हमेशह लाइ रुॻो सब्र कर जाम थी वियो बा हल कान हलूं मता चाचो सोडो रेंजर्स के घुराए हल न सिर्फ इहो टेबलो पर ॿिया बि केतिरा